अस्सलाम वालेकुम यारी मदद ऐं तव्हांजी पंहिंजी मारवी सिंधु। जीअं त ही मुंहिंजो एल्बम म्यूज़िक गोल्ड प्रोडक्शन में अची रहियो आहे ऐं जंहिंजी सिलेक्शन बि हली रही आहे ऐं जंहिंजा सिलेक्शन शाइर आहिनि अब्दुल गफूर जो हुयो, शफ़ी मोहम्मद जो हुयो, इरशाद कलोड़ो ऐं जंहिंजी तरतीब कई आहे बेवस यूसुफ बिरोई ऐं दिलबर सोलंगी, दाऊद पिताफ़ी ऐं जंहिंजा चीफ सिलेक्शन शाइर आहिनि गदा हुसैन सोलंगी ऐं प्रोड्यूसर आहिनि हक़ अली चना ऐं स्पेशल थैंक्स बसरदीन शाणी ऐं जंहिंजी म्यूज़िक ठाहे रहिया आहिनि मुनवर अली जिस्काणी। ऐं असां महिनत कंदासीं जीअं तव्हांखे सुठो एल्बम लॻे ऐं उन्हनि मां तव्हांखे थोरो गानो ॿुधाईंदसि। अॼुकल्ह ॾाढो बिज़ी थो रही, अॼुकल्ह ॾाढो बिज़ी थो रही, कॉल बि अटेंड मुंहिंजी कोन थो करी, अॼुकल्ह ॾाढो बिज़ी थो रही। दुआ में यादि रखना।